नवाशा में ॻोठ मीर जान मोहम्मद जे रवासी औरतुनि मासूम ॿारनि पारां बी सेक्शन पुलिस जे ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठाणनि इख़्तियार बानो, अशरफ बानो, शाज़िया, मेहराब अली ख़ासि अली ऐं ॿियनि नवाब शाह प्रेस क्लब पारां सख़्तु एहतजाज कंदे चयो त बी सेक्शन पुलिस रण ॿार ॾिनो आहे। हर रोज़ संदनि घरनि में घिड़ी खेनि बेइज़्तो करे थी ऐं तंग करे थी। अॼु सुबुह बि घर में दाख़िल थी सुराब ऐं वहीद ख़ासि अली गिरफ़्तार करे वई आहे। अॻु बि उन्हनि जे मर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो जेके ज़मानत ते ॿाहिरि आहिनि। अॼु वरी ॿिनि छोकिरनि खे नाहक गिरफ़्तार कयो आहे। हिननि मुतालबो कयो त बेगुनाह गिरफ़्तार थियल माण्हुनि खे आज़ादु करे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। मिठी में ज़िले इंतज़ामिया थरपारकर सिहत खाते ऐं पाक रेंजर्स सिंध तरदीप PPHI इंडस मोबाइल TB यूनिट न्यू टेक मोबाइल एम्बुलेंस बहबूदाबाद खाते थरपारकर जे सहकार सां मौसम बहार जे आमद ते जश्न बहारात जे सिलसिले में तारके नगर पार्कर जी यूनियन काउंसिल तगोसर जे ॻोठनि हेराड़ देदा ऐं ॻोठ दरबार में मेडिकल कैंपूं लॻायूं वियूं। इन मौक़े ते 2927 मरीज़नि जी चकास करे मुफ़्त इलाज ऐं मुफ़्त दवाऊं पिणु फराहम कयूं वियूं। इन मौक़े ते औरतुनि ऐं ॿारनि खे हिफ़ाज़ती टुका बि लॻाया विया। मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव बाबति एहतियाती उपाउ वठण जे हवाले सां आगाही बि ॾिनी वई। आख़िर में ट्रासी विंग रेंजर्स नंगर पार्कर जे लेफ्टिनेंट कर्नल ज़फ़र अली पारां ॻोठाणनि में अटे जा थेला पिणु विराया विया। इन मौक़े ते ट्रासी विंग रेंजर्स थरपारकर जे लेफ्टिनेंट कर्नल ज़फ़र अली, चेयरमैन टाउन कमेटी थर नंगर पार्क सरदार खान खोसे, एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर डॉक्टर गोवर्धन दास, डॉक्टर चीनूमल, UC चेयरमैन रमज़ान, डॉक्टर दिलीप नंदाणी, कंबल खोसू ऐं ॿिया ऑफिसर बि मौजूद हुआ। सोबेदार में सिंध सोशल फोरम जे ताड़के ऑफिस जो इफ्तिताह कयो वियो। मरकज़ी चेयरमैन अब्दुर्रहमान शेख ऐं वाइस चेयरमैन अली मोहम्मद सरोई, जनरल सेक्रेटरी ताड़के गंबट प्रोफेसर अकरम ऐं ॿियनि इफ्तिताह वारी तक़रीब में शिरकत कई। जंहिंखां पोइ सोबेदार शहर जे सफ़ाई, तालीम ऐं सिहत बाबति इमरजेंसी मर्कज़ खोलाइण लाइ वचन पिणु कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk